कंडियारो शहर में चाबी चोरनि जो आज़ार वधी वियो। पुलिस चाबी चोरनि खे पकड़ में नाकाम थी वई। शहर जे मुराद अली शाह सेंटर वारे इलाइक़े मां चाबी चोर शहरी ज़ुल्फ़कार खोखर जी सीटी मोटरसाइकिल चोरी करे फ़रार थी विया। इतला पुलिस खे ॾिनो वियो पर पुलिस को बि तहरुक न वरितो। गाड़ी चोरी ख़िलाफ़ गाड़ी मालिक शहरियुनि पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त कंडियारो में चाबी चोरनि जो आज़ार वधी वियो आहे। पुलिस चाबी चोरनि सां ॿिट पड़ियल आहे। शहरी ज़ुल्फ़कार खोखर जी सीटी मोटरसाइकिल चोरी करे विया। कंडियारो थाणे ते वियासीं पर SHO सिकंदर सूरो मिलियो बि न। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फ़िरोज़ ऐं DSP कंडियारो खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।